तन्हा लॻंदो आहे। जॾहिं बि तोखे ॾिसंदी आहियां तूं तन्हा लॻंदो आहीं। तुंहिंजे अंदर जो दर्द हिकु गुज़रियल वार लॻंदो आहे। तुंहिंजे अंदर जो दर्द हिकु गुज़रियल वार लॻंदो आहे। खिलंदो आहीं त बसि दुनिया जी भीड़ में, खिलंदो आहीं त बसि दुनिया जी भीड़ में, पर पुठ कोई घुटंदो दम सो लॻंदो आहे। पर पुठ कोई घुटंदो दम सो लॻंदो आहे। पुछो त चवंदो आहीं बसि ख़ुशि आहियां मां, पुछो त चवंदो आहीं बसि ख़ुशि आहियां मां, पर हुन जी अखियुनि मां जीअं जग नम लॻंदो आहे। पर हुन जी अखियुनि मां जग नम लॻंदो आहे। या त तूं खटी वरितो आहे सभु कुझु, या त तूं खटी वरितो आहे सभु कुझु, या अञा कुझु बाक़ी आहे। हे सोचींदी आहियां त तुंहिंजो गम न लॻंदो आहे। हे सोचींदी आहियां त तुंहिंजो गम न लॻंदो आहे। आसान आहे तुंहिंजे लाइ चहिरा मटणु, आसान आहे तुंहिंजे लाइ चहिरा मटणु, पर आईनो तोखे हमदम जहिड़ो लॻंदो आहे। पर आईनो तोखे हमदम जहिड़ो लॻंदो आहे। विढ़ंदे अञा तूं पाण सां जेसिताईं साह में साह आहे। विढ़ंदे अञा तूं पाण सां जेसिताईं साह में साह आहे। तुंहिंजो हे जीवन हिकु संघर्ष लॻंदो आहे। तुंहिंजो हे जीवन हिकु संघर्ष लॻंदो आहे। तुंहिंजी अखियुनि में हे ख्वाब बंदि लॻंदो आहे। तुंहिंजो हे गम मूंखे पंहिंजे गम जहिड़ो लॻंदो आहे। तुंहिंजे सवाल मूंखे मलहम जीअं लॻंदो आहे। कुझु त आहे जेको अनहद लॻंदो आहे। थर्ड कविता, थियर वारी सस जा 100 सवाल। हे थोड़ी कॉमेडी आहे।